सुर संगीत में हमेशा जी अमा जी मेज़बान तानिया खान आज ईद जे ॾींहं ते बि अमा जी खिदमत में हाज़िर आहे। आज ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं हिकु ख़ूबसूरत महिमान भी असां सां गॾु आहे। तुमको पाने की आरज़ू में सनम मैंने बरसों दुआएं मांगी है। काशिक अगाणी के भलीकार चवंदासीं। जी त नजफ अली असां सां गॾु आहे। ईद मुबारक। ईद जे ॾींहुं बि असीं अमा खे नाहे बख़्शो। अॻे नंढा हूंदा हुआसीं त ईद जूं ख़र्चियूं वठंदा हुआसीं, पर हाणे ईद जी ख़र्ची ॾियूं था। तव्हांजो ही ठाहियल सेट तव्हांखे कीअं थो लॻे? उन सेट ते तव्हां ॾाढा ख़ूबसूरत लॻंदा हो। हो तुसा चंगे हो कुर्बानी में तव्हां छा कुर्बान कयो आहे? ईअं त बकरो महांगो लॻो पियो आहे। गुज़ारियल ॾींहं ऐं रातियूं अञा